अल्लाह तबारक व तआला फरमा युरीदून लियुत्फिउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून। बातिल जेके इरादो कन था त अल्लाह तबारक व तआला जे नूर खे विसाइन पर ईअं कॾहिं कोन थींदो। हक़ ऐं बातिल आख़िर ताईं हलंदो। जंहिंजो आख़िर में जेको हक़ी सूरत हूंदी उहा जन्नत ऐं जहन्नम हूंदी। बहरहाल विच में इहो बातिल जेको आहे पंहिंजे लिहाज़ सां हरबा हलाईंदो। पहिरियों पहिरियों हक़ ते जेको बातिल जो हरबो आहे उहो आहे जेका जो तुहमत दराज़ी। त बातिल हक़ खे रोकण जे लाइ वॾियूं कोशिशूं कंदो। जनाब हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं हक़ जी शक्ल में जल अफ़रोज़ थिया, बातिल जी शक्ल में निमरूद, बातिल जी शक्ल में कारून ऐं मूसा कारून ऐं फ़िरऔन जहिड़ा बदबख्त जेका सो रूनमा थिया। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हक़ जो कलमो पेश करण जे लाइ अॻियां अॻियां आयो, उन वक़्त जे ज़ालिम कारून जेका सो हक़ जो रस्तो रोकण जे लाइ हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ हिकु रंडी बाज़ारी औरत खे साम्हूं आंदो त हाणे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे असां जेका सो तबलीग जे लाइ घुरायूं था, वाइज़ो नसीहत जे लाइ घुरायूं था। हाणे जॾहिं बि वाइज़ो नसीहत करे तुंहिंजी ड्यूटी ही लॻायूं था। हज़रत मूसा कलीम जॾहिं वाइज़ जे लाइ मिंबर ते बीठो आहे, जॾहिं क़ौम खे वाइज़ करे थो, उहा बदमाश बाज़ारी औरत उन अची करे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िलाफ़ बकवास कई। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जलील नबी हो, उन माई दे निहारे करे थी ए ज़ालिम तोखे मां चयो आहे। यादि रखो मुसलमानो, उन माई चयो हज़रत मूंखां ग़लती आहे, निमरूद बल्कि जेका सो कारून मूंखे पैसा ॾिना हुया, इन जे करे मां इहा कयूं था। अॼु जेकॾहिं ॾिसूं था कई साल गुज़री आहे, हिन वक़्त जो जेका सो मूसा, हिन वक़्त जो ख़ालिद बिन वलीद, हज़रत अल्लामा मौलाना फज़लुर रहमान साहबी जॾहिं बातिल जे साम्हूं मुहारो अटकायो, कुझु वक़्त पहिरियां या क्लिप ॿुधी हूंदी त मौलाना जे लाइ बि साॻियो ई वार थियो वियो। थोरो सारो वधीक तफ़सील ते मां नथो वञा। उन्हनि बि ईअं कयो त मूं हज़रत मौलाना जे लाइ बि ईअं ई कयूं जो मौलाना पाण फरमाइनि था त असां केॾे वियासूं सरकारी दौरे जे लाइ। उन्हनि बि मूंसां अहिड़ी हालत करण जी कोशिश कई। नंगियूं औरतूं ऐं जेका सो उन खां अलावा मीडिया वारा घुराए करे ऐं जेका सो थियूं त मौलाना जे असां किरदार कशी कयूं। अज़ीज़ाने गिरामी, अहले बातिल त हर वक़्त कोशिश कई आहे किरदार किराइण जी। जिन साथियुनि जिन साथियुनि जूं गाॾियूं उहे साथी गाॾियूं पंहिंजी पोइ पार्किंग कनि, असामस जे पुठी पासे न रस्तो हटाए करे। त मां अर्ज़ु पियो कयां त क़ाइदे जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जे लाइ बि किरदार कशी जे लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाया विया, छो त हक़ जी शक्ल में ही आहे। पोइ मौलाना फरमा रात में मूंखे ख्वाब आयो, कोई बुज़ुर्ग आयो, मूंखे चयो मौलाना रात जो दरवाज़ो खड़कंदो, इन जे करे हाणे दरवाज़ो न खोलजां। त पोइ मौलाना जॾहिं सुबुह ते उथिया, माण्हुनि ॾिठो त मौलाना रात तव्हां कमरे में हुयो, क्या हिन कमरे में मां हुउसि। त्यों चङो थियो तव्हां न निकितो, तव्हांजे किरदार कशीअ जे लाइ हिननि बदबख्तनि जेका किराए जूं रंडियूं घुरायूं हुयूं, मीडिया वारा घुराया हा, जेके तव्हांजे किरदार ते दाग हुजनि हा। अज़ीज़ाने गिरामी, इहा ॻाल्हि नई कान्हे का, मुंड खां वठी करे हले थी। वरी अॻिते हलो, हज़रत नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं मशीन तेज़ थींदी वञे थी पई, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ख़त्म नबूवत जो झंडो बुलंद कयो आहे, इस्लाम जी प्रचार कई आहे। इन्हनि बदबख्तनि अब्दुल्ला बिन उबय बिन सलूल ऐं उन जी टीम नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे किरदार जे मथां उन्हनि जेका तोहमत हई आहे। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाहु तआला अन्हु जे मथां। पर यादि रखो मुसलमानो, कार मां रुकियो कोन, उहे बदबख्त मलऊन थी करे मुआ जंहिंजे लाइ इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला फरमायो, ए मुंहिंजा हबीब वला तुसल्ली अला अहदिन मिनहुम मात अबदन वला तक़ुम अला क़ब्रे। इन्हनि जी जनाज़े नमाज़ बि न पढ़, इन्हनि जे कब्रुनि ते बि न वेह, इन्हनि जे कब्रुनि ते वेही करे दुआ बि न घुर, छो त मां ख़ुदा कॾहिं कोन माफ़ कंदोमान तुंहिंजे मशीन
मसीह जे खिलाफ लड़िया तुझे मथा तोहमतूं हयूं अॻिते हलो वरी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मसीह खे रोकण जे लाइ साज़िशूं करण लगा इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे मजलिस मौजूद आहिनि मुशरिकीन मक्का रुअसाए मक्का आया साईं हाणे पेशकेश असां जी अॼु बि हले थो ये क्लिपूं अॻु में जेके हलियूं उहे अॼु वक़्तु उन नक्शो असांजे साम्हूं अचे थो असांजी तव्हांजे हक़ जी निशानी इहा बि आहे त साॻई असांजे लाइ कयो थो वञे ख़ैर इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का करण लगा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं चाहियो त असां तव्हांखे जेका जो बादशाह बनायूं जेकॾहिं चाहियो असां तव्हांखे सोन चांदी जा ढेर लॻाए ॾियूं जेकॾहिं चाहियो असां तव्हांखे ख़ूबसूरत छोकिरियूं ॾियूं जेके तव्हांखे परणायूं पर यादि रखो मुस्लमानो मुंहिंजे सोहणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए दुनिया वारो तव्हां छा ईअं ॾिठो आहे छा ए मुंहिंजा चाचा जनाब अबू तालिब खे भी सिफारिश कई वई मुझे साईं फरमायो हिकड़े हथ ते चंड रखियो वने बे हथ ते सिज रखियो वने पर पंहिंजे मां कौल खां कोन फरंदुसि पंहिंजी दावा खां कोन फरंदुसि पंहिंजी मशीन खां कोन फरंदुसि अॼु जे ॾिसूं था साॻो नक्शो असांजे साम्हूं अचे थो असांजे उलमा खे ख़रीद करण जे लाइ कई ॾोकनि जी पेशकश कई वई अॼुकल्ह असांजे मुस्लमाननि खे ख़रीद करण जे लाइ माइन जी पेशकश कई थी वञे जीअं ख़त्मे नबूवत जे मुजाहिदनि खां अवां ॿुधंदा आहियो त कई माण्हू छोकिरनि जे करे इहा अॼु जी चाल न आहे इहा हमेशह असुल खां हले थी पई को कहिड़े नमूने सां माण्हुनि खे फसाए थो को कहिड़े नमूने सां फसाए थो इहा ॿी चाल हुननि जी टी चाल इहा हुई त बाइकाट कंदा हुआ त बसि तव्हां सां ॻाल्हाइणो न आहे तव्हां ते क़ैद आहे तव्हां ते पाबंदी आहे अॼु बि जीअं ॾिसो कुझु वक़्तु पहिरियां उलमा हक़ जे मथां पाबंदी लॻाई वई या अहिड़ो को प्रोग्राम थिए थो अव्हां खे पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरणो न आहे अज़ीज़ाने गिरामी इहा अॼोकी न आहे बल्कि इहा 1400 साल पुरानी ॻाल्हि आहे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जो अलम बुलंद कयो आहे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 3 साल क़ैद में रखियो वियो कारोबार बंदि थी वियो कोई भी उन लाइ ॻाल्हाइण लाइ तयार न हो छाजे करे ॾोह कहिड़ो आहे सिर्फ़ ॾोह इहो हो त ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो हिन इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कयो सिर्फ़ ॾोह इहो उन खां अलावा चौथे नंबर ते धमकियूं ॾींदा भला जे नथा मुड़ो त साईं कंदासूं छो भी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे घर दे चौधारी फिरी आया मथे नजर को हजरत नूह अलैहि सलातो वसलाम दे या नूह ला इल्लम तनतह ला अर्जुमन्नक वहजुरनी मलिया या नूह ला इल्लम तनतह ए नूह जे कने नथो पांजे मशीन का जेका सो हटी असां तोखे पत्थर दा संसार कंदासीं पर नूह अलैहि सलातो वसलाम कोन झुको हजरत शुएब अलैहि सलातो वसलाम के थियूं क़ालू या शुएब असलातुका तामुरुका अन नतरुका मा याबुद आबाउना औ अन नफल फी अमवालिना मा नशा इन्नक लअनतल हलीमुर रशीद ए नूह तू पांजो नमाज रोजे सा कम कर असा के न समझा अज भी असा जी सरकार ते वेठी असा के मुल्लो उहो पसंदा जेको सिर्फ जेका नमाज रोजे दी गाल करे जिहाद दी गाल न करे सियासत दी गाल न करे अजीजाने गिरामी ये अजोकी गाल ना है पुरानी गाल हा एतराज पुरानो छल्ला जेके अजुकल्ह असा मुसलमान नथी करे वरतो वा अजो असा जा सादा मुसलमान भी ये चवन था इजलास करणो हो बाहर के ओताक में कदे हा मस्जिद में केड़ी जरूरत है ए सियासी प्रोग्राम बाहर कदे हा ए जेका मस्जिद में केड़ी जरूरत है अजीजाने गिरामी सियासत असा वट दीन जो हिस्सो त पेरो धमकी दींदा एतरे ताई हजरत इब्राहिम अलैहि सलातो वसलाम जदे पांजी मशीन आंदी तने पांजो पीउ ॿिया न पांजो पीउ अज भी इब्राहिम जेकॾहिं न मोड़े त असां जो पत्थरनि सां संसार कंदासीं पर अज़ीज़ाने गिरामी एतरे ते उन खां बाद में आख़िरी हलबो जेको हलाईंदा उहे चवंदा त बस इन खे क़त्ल कंदासीं आख़िरी हरबो इन जो जेका सो साम्राज्य जो इहो आहे मुशरिकीन जो जेका जो इहो आहे कुफार जो अहले बातिल जो इहो आहे त हाणे बस इन खे ख़त्म करणो आहे मथे नज़र कयूं था त उन्हनि माण्हुनि इब्राहिम अलैहि सलातो वसलाम जो रस्तो रोकण जे लाइ अलाए केतिरा जेका फुट हेठि बाहि ॿारी आहे हज़रत नूह हज़रत इब्राहिम अलैहि सलातो वसलाम खे बाहि जे आराम विधऊं पर इब्राहिम अलैहि सलातो वसलाम जी प्रचार अॼु बि हले थी क़यामत हलंदी निमरूद जो कोई नालो वठण लाइ
तैयार कोन्हे बुधायो वियो ए मुस्लमानो ए मोजा बांधड़ो तहां जे मथा तकलीफ एड़े नमूने सां ईंदियूं धमकियूं भी ईंदियूं कातिलाना हमला भी थींदा पर याद रखो इब्राहिम जी सुन्नत न छजो हजरत नूह जी सुन्नत न छजो हजरत शुएब जी सुन्नत न छजो तहां जे साम्हूं मायूं भी पेशकश कंदा पर इए न थे जो तहां मायन ते जेका जो पंहिंजो ईमान विकड़ी पो याद रखो मुस्लमानो दुश्मन इहो भी हर हजरत मूसा अलैहिस्सलाम जॾहिं जेका सो जंग ते वञनि पिया आख़िर जेका सो हिकिड़ो बुजुर्ग हो उन्हनि बनी इसराइल जो उन जो ॿियो हरबो कोन हलंदो तंहिंखां नौजवान न्याणियूं सिंगारे इन्हनि जे लश्कर में छॾे छो बि ईअं जॾहिं नौजवान न्याणियूं सिंगारे करे उन्हनि लश्कर में छॾियूं असांजा जेके उतां जा सादा मुस्लमान उहे उन्हनि में लॻी विया हज़रत मूसा कलीम जे लश्कर खे मूसा खे न उन्हनि लश्करनि खे जिन हज़रत मूसा जी नाफ़रमानी कई अल्लाह शिकस्त ॾेई पर वक्त आयो बस आखिरी गाल हा हजरत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे ज़माने में उनके भी खबर हुई त जेका सो काफिर जेको आहे अहले बातिल जेको आहे हर लिहाज सां कोशिश कंदो आहे त मुस्लमाननि खे छेड़ियां पोइ केॾीमहिल माल ॾेई करे केॾीमहिल छोकिरियूं ॾेई करे केॾीमहिल कहिड़ो जेको धमकी ॾेई करे उन लिहाज सां उन जूं मुख़्तलिफ़ कैटेगरियूं आहिनि हजरत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो ए मौजा सहाबियो कुल लिल मुमिनीना यग़ुद्दू मिन अबसारिहिम वयहफ़ज़ू फुरूजहुम अल्लाह तबारक व तआला जो फरमान आहे त पंहिंजे नज़रुनि खे झिको कयो पंहिंजे नज़रुनि खे झिको कयो कोई भी सहाबी कोई भी नबी जो जानसार पंहिंजे नज़रुनि खे मथे न खणे नज़रुनि खे जेका सो झिको करे निकिरी वञो इहे लश्कर पार करे विया उन्हनि नौजवान सिंगारनि ते जेका औरतुनि ते कंहिं न निहारियो लश्कर खे अॼु बि आले बातिल जी असांजी कोशिश आहे साज़िशूं हलनि थियूं मुस्लमाननि खे जेका सो मलूल करे छॾनि मुस्लमाननि खे एतिरो इंतहाई पस्त थी विया आहिनि जो मुस्लमान छोकिरनि जे करे पंहिंजो ईमान विकिणनि था पिया तव्हां ताज़ो मौलाना तजमुल जी कारवाई ॿुधी ऐं आख़िर में मां जीअं ॿुधायो त क़त्ल कैद कंदा हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी आहे उन वक़्त जो बादशाह हो जंहिं बादशाह पंहिंजी जेका जो भांजी सां निकाह कयो हो हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ए बादशाह सलामत तू पंहिंजी भांजी सां निकाह कयो आहे मां अल्लाह जो नबी हां तोखे ॿुधायां थो अज़ीज़ाने गिरामी अॼु बि जेकॾहिं असां तव्हां निमाज़ जी ॻाल्हि कंदा हो माण्हू तो नन मौलवी साहब भलो आहे पर जेकॾहिं ज़ालिम जाबरे जे साम्हूं उलमा खड़ा थी करे बीठा तोदा मुल्ला जो छा वने असांजे वडेरे जे साम्हूं बीठो आहे इहा ॻाल्हि अॼोकी न आहे पुराणी ॻाल्हि आहे हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम उन माण्हू ॾांहुं आयो उन बादशाह ॾांहुं आयो बादशाह सलामत ख़बर पई आहे त भांजी सां निकाह कयो आहे कि हा मां कयो आहे कि हाणे ॿुधी छॾ भांजी सां निकाह हराम आहे अल्लाह जो हुकुम आहे बादशाह सलामत चयो त जेका हुकूमत मुंहिंजी आहे तुंहिंजी कि हुकूमत अल्लाह तबारक व तआला दी हकीकी बादशाह तो हुआ लेकिन आरजी बादशाह तोखे बनायो थई मां अल्लाह जे तरफ आयो हां तोखे पैगाम दिया थो हक ऐं सच जी ॻाल्हि कया थो अज़ीज़ाने गिरामी अहले बातिल जेका जेको कारनामो कयो अल्लाह जे क़ुरान में लिखियो पियो आहे अहादीस जे किताबनि में चिटो पियो आहे उन हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम खे शहीद कराए छॾियो अॼु जे असांजे मथां के तकलीफ़ूं आयूं कोई मसलो कोन्हे हज़रत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम भी दुनिया में कोन रहा वो ज़ालिम बादशाह भी दुनिया में कोन रहो अल्लाह तबारक व तआला फरमायो वल आखिरतु खैरु व अबका वल आखिरतु खैरु व अबका आखिरत भली थव हमेशा भी आहे अज़ीज़ाने गिरामी असां तव्हां खे भी घुर्जे जेके भी मोड़ अचनि था चाहे माल वारो मोड़ अचे चाहे औरतुनि वारो मोड़ अचे चाहे धमकनि वारो मोड़ अचे चाहे मिटनि जे बाइकाट वारो मोड़ अचे कभी भी जमा जो साथ न छॾींदासीं मरणो आहे जीअणो आहे इन उलमा हक़ सां अल्लाह जे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया आलिम सगोर अंबिया जा वारिस आहिनि असां खे भी घुर्जे इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वारिसनि जी जेका सो पोइ लॻी कयूं इंशाअल्लाहुल अज़ीम अल्लाह तबारक व तआला क़ुरान करीम जे अंदर फरमायो यौमा नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम यौमा नदउ कुल्ल उनासिम बिइमामिहिम क़यामत जे ॾिहाड़े असां हर कंहिंखे पंहिंजे इमाम सां उथारींदासूं पंहिंजे अॻुवान सां उथारींदासूं अल्हम्दुलिल्लाह असांजे मथां रब करीम जा थोरा कंहिंखे काद ज़रदारी जहिड़ो मिलियो कंहिंखे
कायद बिलाल जहिड़ो मिलियो, कंहिंखे कायद नवाज शरीफ जहिड़ो मिलियो, कंहिंखे कायद मरियम नवाज जहिड़ो मिलियो। पर यादि रखो मुस्लमानो, कोई असांखे जेके कायद मिलिया, इमामुल अंबिया जा वारिस मिलिया, मुंड खां वठी करे इब्तिदा खां वठी करे जून ताईं तव्हांखे हर आलिम नज़र ईंदो, ॾाढी पटके वारो नज़र ईंदो। यादि रखो मुस्लमानो, जी हिते असां गॾु आहियूं, नबी इमामुल अंबिया जो फरमान आहे, ए मौजा उम्मतियो, जी दुनिया में ज़िंदगी गुज़ारींदो इहाँ ते मौत ईंदो, जी तव्हां ते मौत आयो ईअं तव्हां क़यामत जे ॾियारे ठाहिया वेंदो। मुबारक हुजे तव्हांखे जेकॾहिं असां तव्हांजी मोहबत रही, इंशाअल्लाहुल अज़ीम क़यामत जे ॾियारे आलिम सां उथंदा। आखिरी ॻाल्हि करे दुआ घुर, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। मुझे महबूब नबी इमामुल अंबिया फरमाया, कुन आलिमन